असीं हिन वक़्तु ख़ैरपुर जे लुकमान चौंक ते जेको मसरूफ़ चौंक आहे उते मौजूदु आहियूं। हिते हद दख़लनि जो वॾो आज़ार आहे। इंतिज़ामिया जेका आहे हथ सां हद दख़लियूं कराए रही आहे। अचो त हीअ जेके शहरी आज़ार में आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया चओ? जो लुकमान फाटक जो चौक आहे, हिते सुबुह जो टाइम आहे, हीअ जेको टाइम हूंदो आहे आज़ार हूंदो आहे पब्लिक जे लाइ। ऐं ॿ गाॾियूं अची वञनि न त कलाक रस्तो बंदि थो थी वञे ऐं ख़ुदा न करे फाटक बंदि थो थी वञे, पोइ त असां एॾो परेशान थी था वञूं त असांजो वञणु महिल थो थी वञे। को मरीज़ आहे, को माज़ूर आहे, को मज़दूर आहे, को औरत आहे, को ॿार आहे, उनजो हितां वञणु जेको आहे उहो वॾो मुश्किल आहे। सही सुबुह जो टाइम जेको आहे उहो त सम्झो की क़यामत ख़िज़रा जो टाइम आहे। अधु कलाक जेका ॿार आहिनि उहे स्कूल खां लेट था थियनि, जेका गवर्नमेंट सर्वेंट आहिनि उहो लेट था थियनि। मुंहिंजी वस वारनि खे गुज़ारिश आहे त हिन ते छो नथो अमल दरामद कयो वञे? छा इहे इंक्रोचमेंट वारा जेका आहिनि उहे सुबुह जे टाइम ते ड्यूटियुनि ते नथा अचनि? डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल खे गुज़ारिश आहे त हिन ते गौर कयो वञे ऐं इहो हिकिड़ो अहम मसइलो आहे। इंक्रोचमेंट एॾी इंतिहा पसंदि आहे। हीअ मेन रोड आहे सिविल अस्पताल जो। को पेशेंट ईंदो आहे एम्बुलेंस हिते बीह रहंदी आहे कलाक पेशेंट टाइम ते अस्पताल नथो पुॼी सघे। त असांजी गुज़ारिश आहे डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर खे हितां इंक्रोचमेंट हटाए ऐं जेको आहे हीउ रस्तो बहाल कराए। फ़ी गारे खां 200 रुपया वरिता था वञनि, रश एतिरी थी थिए, फाटक बंदि थो थिए, का एम्बुलेंस आहे, कंहिंखे जाइ नथी मिले। रेड़े वारनि ॾाढो परेशान कयो आहे। जेके हिते नुमाइंदा रखियल आहिनि इंक्रोचमेंट जा उहे 200 रुपया कंहिंखो बिरयानी जी प्लेट था खाइनि, कंहिंखो छा था वठनि। शाम जो एतिरो सामान गॾु कयूं था ॾियनि, घटि में घटि 5 माण्हू सां ॾाढो आज़ार में आहिनि। माण्हुनि सां वॾी मुसीबत आहे हिते। इंतिज़ामिया को एक्शन नथी खणे। हुकूमत जा ॾचा आहिनि, हर माण्हू हितां परेशान आहिनि, सवारियुनि खां न ट्रैफिक खां न काई बि सहूलियत न आहे। माण्हू खे सहूलियत न हूंदी त ज़ाहिर हिते माण्हू परेशान हूंदा न, त रश बि थींदी। इंतिज़ामिया बसि 5 रुपया खाए थो, हर कोई रेड़े वारे खां 2000 2000 वठियूं थो वञे, करार में लॻा पिया आहिनि। हे दुकानदार आहिनि, हिननि खां 5-5000 4-4000 वठियूं, बसि हिननि जो कमु बि हले थो। कैमरामैन आफ्ताब अलू सां गॾु ख़ादम जुणी जो KTN न्यूज़ ख़ैरपुर मीरस।